नहमदुहु व नस्तईनुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि। नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला वहादियना व महदियना आलाना व मौलाना सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही व अहले सुन्नतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अरबी अर्शल मथे वयो मेहमान सय्यदना व मौलाना व शफ़ीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हम्द सलात खां बाद लायक सद इज़्ज़त व एहतराम मीर मजलिस सय्यदी व मुर्शदी पीर तरीक़त रहबर शरीयत अस्सख़ी अल हाफ़िज़ मोहम्मद अब्दुल्ला शाह जीलानी कादरी दामत बरकातुहुमुल आलिया व लायक एहतराम उलमाए किराम व हुफ़ज़ाए किराम व सादात किराम आए सगोरी पढ़िया। रजब शरीफ जो महीनो आ नाक़सन जे पीर कामिलन जे रहनुमा सय्यदी व मुर्शिदी सैयदना दाता अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह जे महवार उर्स जे मौके ते मुहकाए सगोरी पढ़िया जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज मुतालिका। हर साल तवां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महराज शरीफ ॿुधंदाओ।
लेकिन हर साल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महराज शरीफ बयान करण ज़रूरी हूंदो आहे। हिकु त ईमान ताज़ो थींदो आहे, ॿियो वरी नई अचण वारी नस्ल जेका उभरी ईंदी आहे उन्हनि खे ॿुधाइण मक़सूद हूंदो आहे त असांजे प्यारे महबूब जो केॾो शान। अॼु सिर्फ़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं थियो आहे, इन खे पंहिंजे पाक कलाम में खुलियल लफ़्ज़नि में रब करीम बयान कयो आहे। छो जो उन जो ताल्लुक़ दुनिया सां आहे, ज़मीन सां आहे, ऐं बाक़ी जेको पहिरें आसमान खां लामकान ताईं जो सैर आहे उन जा राज़ अल्लाह साईं ॻुझा रखिया त ऐं मुंहिंजा महबूब असां जेको महराज ज़ाहिर करणो हो सो मस्जिद अक्सा ताईं ज़ाहिर करे छॾियो आहे। बाक़ी मथां वारो जेको किस्सो आहे सो दुनिया जे दिमाग़नि खां चढ़ियल आहे, उहो राज़ में ई रहण ॾे। इन जे करे कंहिं आशिक़ फरमाए तो एहिन राज़ निराले आशिक ते माशूक विचाले, एहिन राज़ निराले आशिक ते माशूक विचाले, छोड़ मसले कुल जुज़वाले, मुफ्त न मग़ज़ खपैंदी रो, छोड़ मसले का वाट गोलियो जंहिंजे लाइ मुंहिंजे महबूब करीम जो फरमाना क़यामत जे ॾिहाड़े मां तेसि ताईं जन्नत में दाख़िल कोन थींदुसि जेसि ताईं उन शख़्स जी बि बख़्शिश न करायां जंहिंजे दिल में मूंसां और जे दाणे जेतिरी मोहबत हूंदी। एहिन राज़ निराले आशिक ते माशूक मिलना, अहमद नाम पकैंदी रो, जिथ जो वेखी नाम मोहम्मद, चुम चुम अखियां ते लाईंदी रो, जिथ जो वेखी नाम मोहम्मद, चुम चुम अखियां ते लाईंदी रो, एहिन राज़ निराले है बाजू मोहम्मद रब को गोलन, महज है अपने आप को रोलन, बिना संभावण खीर मिलो, चाही अहद को मिलना, अहमद नाम पकैंदी रो, जिथ जो वेखी नाम मोहम्मद, चुम चुम अखियां ते लाईंदी रो, एहिन राज़ निराले। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। ऐ दुनिया वारो, ऐ दिल में पढ़ण वारो, दुनिया में जीअण वारो, पाका उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ास बाने प्यारे महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खे रात जे थोरड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। रात जे थोरड़े हिस्से में मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा, उहा मस्जिद अक्सा जंहिंजे इर्दो गिर्द असां पंहिंजूं ख़ासि निशानियूं ऐं बरकतूं रखियूं आहिनि, तां त असां पंहिंजे महबूब खे उहे निशानियूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहो ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। आए सगोरी में अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे महबूब करीम जो महराज बयान कयो आहे, पर महराज जो हिकिड़ो हिस्सो बयान थियो आहे। मुंहिंजे महबूब करीम जे महराज जा 3 हिस्सा ॻाल्हायो घणा।
एकड़ो बशरी मेराज आ, ॿियो मुंहिंजा प्यारा नूरी मेराज आ, जो मलकूती मेराज आ, मुंहिंजे महबूब करीम जो मेराज मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं बशरी मेराज आ, ऐं मस्जिद अक्सा खां मुंहिंजा दोस्तो सिदरतुल मुंतहा ताईं मुंहिंजे महबूब जो नूरी मेराज आ, ऐं सिदरतुल मुंतहा खां जिते जिब्राइल अमीन जवाब ॾेई वेठो, जिब्राइल अमीन अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब हर माण्हू जी हद थींदी आहे, हर ताक़त जी हद हूंदी आहे, सोना मुंहिंजी हद सिदरतुल मुंतहा ते ख़त्म थी वई, हाणे अॻियां तव्हांजी मर्ज़ी आहे, ओन सिदरतुल मुंतहा खां ला मकान ताईं जो जेको सैर आहे उहो मुंहिंजे महबूब जो मलकूती मेराज आहे। हिन आयत में बशरी मेराज जो ज़िक्र आहे, बशरी मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं जो, मगर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब करीम जे मेराज जो ऐलान करणु चाहियो, माण्हुनि जे अॻियां जॾहिं ज़ाहिर करणु चाहियो, पंहिंजे कलामे पाक में जॾहिं दर्ज करणु चाहियो, मुंहिंजा प्यारा दोस्तो रब करीम शुरूआत में पंहिंजी पाकीज़ा सिफ़त आंदी सुब्हान। रब करीम जॾहिं निमाज़ जो ऐलान फरमायो त ईअं कोन फरमायूं सुब्हान या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, या वरी ईअं न फरमायूं सुब्हानल्लज़ी, ऐं वरी को निमाज़ जो बयान हुजे या हज जो ज़िक्र कयाई कॾहिं उनजे अॻियां सुभान जी सिफ़त न आंदाई। मुंहिंजा प्यारा ज़कात जो बयान आयो, रमज़ान जे रोज़नि जो ज़िक्र आयो, अल्लाह ताला उन ज़िक्र खां अॻु में पंहिंजी पाकीज़ा सिफ़त जो ज़िक्र कोन आंदो, पर जॾहिं मुंहिंजे महबूब करीम जो मेराज बयान करणु चाहियो, रब करीम फरमायो सुब्हान, पाका उहा ज़ात अल्लाह खे ख़बर हुई मुंहिंजे महबूब जो मेराज माण्हुनि जे नाक़िस अक़लनि में सम्झ में कोन ईंदो, इन्हनि जे दिमाग़ खां इहा ॻाल्हि चढ़ियल आहे, लिहाज़ा चेमे गोयूं करणु शुरू करे ॾींदा। मुंहिंजे महबूब जे मेराज वारे सैर ते घणा कुझु एतिराज़ उथंदा, अल्लाह ताला जी ज़ात खे ख़बर हुई रात जो थोरो हिस्सो आहे मुंहिंजो महबूब करीम पंहिंजे बिस्तरे मुबारक तां उथियो आहे, ताज़ो वज़ू करे जंजीर दरवाज़े जी खोले बुराक ते सवार थी मस्जिद अक्सा आयो आहे, मस्जिद अक्सा खां 7 आसमाननि जो सैर करे सिदरतुल मुंतहा ते पहुतो, सिदरतुल मुंतहा खां मुंहिंजा प्यारा सैर कंदो घुमंदो अर्शे मुअल्ला ते पहुतो, अर्शे मुअल्ला खां मथे हिकु हिकु परदे खां ॿिए परदे ताईं मदीने जो मीर तो फरमाए 70 हज़ार साल जो पंदा, उहे सभई पर्दा हिजाब पार करे ला मकान ते अल्लाह जे साम्हूं वञी बीठसि, पंहिंजे रब करीम जो वञी दीदार कयम, दीदार करे वरी इहो साॻियो सफ़र कंदो मोटी मके में जो आयसि त अञा बिस्तरो गरम लॻो पियो आहे, ज़ंजीर हिले पई, वुज़ो वारो पाणी वहे पियो, त मां मोहम्मद मेराज करे ला मकान करे मोटी आयसि। दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खेल में हुयो, माण्हू अहिड़ा अहिड़ा सवाल कंदा, इन जे करे रब करीम पंहिंजी पाक सिफ़त जो अॻ में ज़िक्र आणे इरशाद फरमायो, ऐ दुनिया वारो मुंहिंजे महबूब जे मेराज ते सवाल जवाब करण वारो, मुंहिंजे महबूब करीम जे मेराज ते एतराज़ करण वारो, यादि रखो ख़बरदार इहो ऐलान इहो पढ़ो, मुंहिंजे महबूब कोन ॾिनो आहे, इहा दावा मुंहिंजे हबीब जी न आहे, हसन मीर हुसैन जे नाने जी दावा न आहे, मुंहिंजे प्यारे हबीब जी दावा न आहे, बल्कि उन रब जी दावा आहे, उन रब जो ऐलान आहे जेको तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, जेको बरकतन वारो रब्बा मालिकल मुल्का, हर शइ जे मथां कुदरत रखण वारो रब्बा, हे उन्ही जो ऐलान आहे, कुलिल्लाहुम्म मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर।
उन मालिकुल मुल्क जो ऐलान आ जंहिंजे हथ में ज़िल्लत भी आ इज्जत भी आ जेके वणे तंहिंखे फ़कीर बणाए जेके वणे तंहिंखे बादशाह बनाए जेके वणे तंहिंखे अमीर बनाए जेके वणे तंहिंखे गरीब बनाए मुंहिंजा प्यारा दोस्तो रब तो फरमाए मां हर शइ जे मथां क़ादिर आहियां उन मालिकुल मुल्क जो ऐलान आ इहो शहर मां पंहिंजे हबीब खे करायो आ मुंहिंजे महबूब पंहिंजे तरफ़ां ऐलान कोन कयो आ उन रब जो ऐलान आ इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून जंहिं रब सत आसमान सत ज़मीनूं छहनि ॾींहंनि जे अंदरि ठाहे ॾेखारियूं उन रब जो ऐलान आ जंहिं काइनात खे पैदा कयो आ जंहिं सिज चंड कतियूं तारा पैदा कया आहिनि जंहिं जन्नत जहन्नम खे पैदा कयो आ जंहिं अर्श कुर्सी लो कलम खे पैदा कयो आ जंहिं सारी मखलूकात खे वजूद में आंदो आ उन रब जो ऐलान आहे वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन हे उन रब जो ऐलान आ जेको हर चुरंदड़ फुरंदड़ शइ खे वक़्त ते रोज़ी पहचानींदो आ उन रब जो ऐलान आ लिहाज़ा सम्झ में अचे या न अचे ऐं मुस्लमानो कलमे पढ़ण वारो तव्हांखे मुंहिंजे महबूब जे मेराज ते ईमान आणो पवंदो मुझे महबूब जो ऐलान आहे हे मां रब पाक जो ऐलान आ मां रब करीम जो ऐलान आ मुंहिंजी दावा आहे हिकिड़ी वजह इहा आहे ॿी वजह सुभान जी ही आहे किताब लिखनि था आशिक़ लिखनि था आशिक़नि जो बि मज़हब पंहिंजो हूंदो आहे अब आशिक़नि जो मज़हब बि निरालो हूंदो आहे हितां साहब जो फरमाता बर अंगार बदफ़ो बरन हिकिड़ा ॿारण ॿारिया ॿिया दूधे मंझ दुखन वरी लोहारनि मेड़े रखिया मच ते फरमाए तो इलाही तो आशिक़नि जी खलकी अहड़ी ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात फिर फुटे फिर भात वनी मेलो कन मोहम्मद से आशिक़नि जो जहान भी पंहिंजो हूंदो आहे हज़रत ख्वाजा ख़िदर अलैहिस्सलाम तो फरमाए मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकिड़े रिहाड़े तजले दरिया जो किनारो वठो पियो अचां हिकु मर्दा बि औरत आहे ॿई ॼणा किनारे सां सुता पिया आहिनि आराम पिया कनि राति जो पोयूं हिसो आहे तहज्जुद नमाज़ जो वक़्तु आहे दिलि में ख़्याल आयो इन ॿिली खे उथारियां तहज्जुद जी नमाज़ पढ़नि मर्द जे मथां अची बीठो आहियां अञा आवाज़ लॻाइण जो इरादो पियो कयां अखियूं खुली वयूं चवण लॻो ख़िदर तूं वञी तहज्जुद जी नमाज़ पढ़ असांजो सुते ई तहज्जुद आहे फरमाए तो वरी मां उन माई साहबा खे वेझो वियुसि उनखे आवाज़ ॾियां उहा उथे नमाज़ तहज्जुद जी पढ़े उन माई साहबा जूं पाणी अखियूं खुली वयूं पाण फरमाइण लॻी ओ ख्वाजा ख़िदर जागदलनि खे जागाइबो नाहे तूं वञी तहज्जुद जी नमाज़ पढ़ असांजो सुते ई तहज्जुद आहे शासा फरमाए तो सारी रात सुबहान खे जागी जिन याद कयो उन जी अब्दुल लतीफ़ चे अॼु मिटियल धोआ मान हाणे किरोड़े पिया कनि सलाम अचो आसन उन जे तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जिन तंदूं से कल बजूं वहदत सिर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन पो सुताई सुहन निंड इबादत जिन जी
खिदर थो फरमाए मूंखे उन्हनि जी सम्झ में ॻाल्हि कान आई सुता प्यार मगर अल्लाह उन्हनि खे तहज्जुद जी नमाज़ जो सवाब पियो ॾे पिटाई घोट फरमायो ऐ खिदर अल्लाह पंहिंजे महबूब जे उम्मत में अहिड़ा अहिड़ा आशिक भी पैदा कया आहिनि जो इलाही तो आशिकनि जी ख़ल्क़ी अहिड़ी ज़ात के बिहन वाटन ते के जागन सारी रात पिर फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद से आशिकन जो जहान पंहिंजो हूंदो आहे आशिकन जो तफसीर लिखनि था फरमाइनि था अल्लाह जा महबूब करीम जॾहिं जन्नती पटको मथे ते ॿधाऊं जन्नत वारो लिबास पाताऊं जन्नत जूं नालेनूं पेरनि मुबारकनि में पाताऊं जन्नत जो कजल पंहिंजे अखियुनि में विधऊं मुंहिंजा दी दोस्तो जन्नत मां आंदल मुश्क अंबर जी खुशबू लॻाए जॾहिं अर्श फर्श जा घोट बणिजी मस्जिद हराम में बरकातूं नफ़ल पढ़ी हीअं जो ॿाहिरि निकता तो समा छा हो यहाँ जमी पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें यहाँ जमी पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें उधर से अनवार हंसते आते इधर से नफहात उठ रहे थे उधर से अनवार हंसते आते इधर से नफहात उठ रहे थे अज अर्श फर्श जो घोट बंजी आमना जो लाल मस्जिद हराम खां ॿाहिरि निकितो मुंहिंजा प्यारा दोस्तो जंहिंजी भी नज़र पई चवे त ॿाहूं ॿधी छा पियो अर्ज़ करे या मुस्तफ़ा खैरुल वरा तेरे जिहा कोई नहीं या मुस्तफ़ा खैरुल वरा तेरे जिहा कोई नहीं किन्नू कहाँ तेरे जिहा कोई नहीं या मुस्तफ़ा मुझे हबीब करीम जी नात खान जेला मुस्तफ़ा क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजी चादर मुबारक विछाईंदा अहिड़ो वरी ॿियो कुमान कंहिंखे मिलंदो जेकॾहिं तव्हांखे बि इहो दर्जो खपे तव्हांखे बि इहा फज़ीलत खपे त मुंहिंजे महबूब जी नात आहे गॾिजियो पढ़ायो असांजो ईमान अक़ीदो बि इहो आहे या मुस्तफ़ा खैरुल वरा तेरे जिहा कोई नहीं या मुस्तफ़ा खैरुल वरा तेरे जिहा है अर्शों बुला के कोल बिठा के अर्शों बुला के कोल बिठा के रब आखे बैठा ऐ सोहना मन मोहना तेरे जिहा कोई नहीं तेरे जिहा कोई नहीं या मुस्तफ़ा खैरुल वरा पाक में मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आमना जे हंज में आरामिया बीबी हलीमा पोया जो आई घर में पुछाऊं करे करे मुझे महबूब खे लधाई जॾहिं मुझे महबूब करीम खे पंहिंजे हंज में लेटाए ॿाहिरि खणी आई आहे संदसि घर वारो चवे थो हलीमा कहिड़ो ॿार तुंहिंजे हथनि में आयो आहे हलीमा जो जवाब गोदी चले के सोहने मिठल नो मन ठार नो है गोदी चले के सोहने मिठल नो मन ठार नो आखे
हलीमा सादिया आखे हलीमा सादिया तेरे जिहा कोई नहीं या मुस्तफा खैरुल वरा तेरे जिहा कोई अज अर्श फर्श जो घोट बंदी आमना जो लाल वादी मक्का दे संभरी निकला मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे वादी मक्का में पहुंचो बुराक ते नजर पिया अज बुराक भी नूरा जन्य भी नूरा मज जन्य मोकलण वारो रब भी नूरा अज महराज मान वारो मोहम्मद मुस्तफा भी नूरा है पान भी नूर नाला नूर अर्श फर्श जो घोट बंदी तैयार थी तेरे बुराक ते चढ़ वेठो आ उन वक्त में मुझे हबीब करीम खे अम्मा आमना याद आई बाबो अब्दुल्ला याद आयो हजरत अब्दुल मुत्तलिब याद आयो सिद्दीक अकबर यारे गार याद आयो अज पंहिंजा परावा याद आया जियां दुनिया जो दस्तूर हुंदो आ कंहिंजो पुट जॾहिं शादी जे मौके ते घोट पंजी कार में चढ़े घोट पंजी घोड़े चढ़े घोट पंजी उठ ते चढ़े अम्बर जी निगाह पवंदी आ चवंदी आ सुभान अल्लाह बाबो ॾिसे चवे सुभान अल्लाह भाउ ॾिसे ते सुभान अल्लाह यार जी निगाह पे चवे सुभान अल्लाह भेण ॾिसे ते चवे सुभान अल्लाह पंहिंजो पराओ ॾिसी चवंदो आ सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब करीम खे ख़्याल आयो अॼु अम्मा आमिना मूंखे हिन शान में ॾिसे हा चवे हा सुभान अल्लाह अॼु बाबो अब्दुल्ला ॾिसे हा खुश थे हा सुभान अल्लाह चवे हा अज ॾाढो अब्दुल मुत्तलिब हुजे हा ॾिसी करे चवे हा सुभान अल्लाह अज मुंहिंजो प्यारो अबू बकर ॾिसे हा चवे हा सुभान अल्लाह पर केर बि मंज़र ॾिसण वारो कोन्हे को रब करीम जी ज़ात ऐलान कयो ऐ मुंहिंजा महबूब अज बुराक ते चढ़ त सही को सुभान अल्लाह चवे या न चवे असांखे कंहिंजे सुभान अल्लाह चवण जी अॼु ज़रूरत न आहे दिलरुबा बुराक ते चढ़ त मां रब तो चवां सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला अज को सुभान अल्लाह चवे या न चवे मां रब तो अज तुंहिंजे हिन ख़ुशीअ जे मौके ते सुभान अल्लाह चवां जेकर अल्लाह ताला जी ज़ात हिन आयत सगोरी जे मुंड में पंहिंजी पाकीज़ा सिफ़त सुभान जो ज़िक्र आंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो मुख़्तसर नुक्ता तव्हांखे सम्झाईंदो हला अॻिते अल्लाह ताला जी ज़ात फरमायो असरा असरा चइबो आहे राति जे घुमण फिरण खे राति जे सैर खे अरबी ज़बान में असरा चइबो आहे ऐं असां वटि उर्फ़ आम में मशहूर आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज उहो जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति में फरमायो राति में जो को सैर कयो इहो सैर सिर्फ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आसमान जा सैर ॿियनि नबियनि खे बि अल्लाह ताला जी ज़ात अता फरमाया हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जन्नतुल फिरदौस ताईं वियो आहे अञा ताईं जन्नत जे अंदरि आहे हज़रत इदरीस जन्नत जे अंदरि आहे पाण ॾाढा सुहिणा बि हूंदा हुआ ऐं अल्लाह जे घणे में घणी इबादत कंदा हुआ मिस्र जे हिकिड़े ॻोठ में हिकु घर में रहंदा हुआ पोइ हज़रत इदरीस जी ज़ियारत जे लाइ अल्लाह जा मलाइक रोज़ लही ईंदा हुआ दीदार करे मोटी हलिया बाक़ायदा रब खां घुर कंदा हुआ त मालिक इजाज़त ॾे त असां सुहिणे इदरीस खे ॾिसी अचूं ॾिसंदा वेंदा हुआ हिकिड़ो दफ़ो हिकु अकेलो मलाइक हज़रत इदरीस जी दरबार में आयो अची वेठो कचहरी कयईं हज़रत इदरीस पुछो भला तुंहिंजी ड्यूटी कहिड़ी आहे तुंहिंजो कमु कहिड़ो आहे किथे कमु कंदो आहीं अर्ज़ु करणु लॻो सुहिणा 360 असां मलाइक आहियूं जिन जी ड्यूटी मशरक़ खां सिज खे उभारे कढण वरी छिके मगरब ताईं पहचान गुरूब करण वरी वापसि आणण वरी उभारण वरी गुरूब करण इहा असां 360 मलाइकनि जी अल्लाह से ड्यूटी रखी आहे उन्हनि मां हिकु आहियां अॼु मूंखे शौक़ु थियो रोज़ मलाइक वेंदा हुआ पुछंदो हुउसि त केॾा इहे कतारूं कयो था वञो चवंदा हुआ त इदरीस जे दीदार जे लाइ था वञूं अॼु मूं बि रब खे अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला इजाज़त ॾे त मां बि तुंहिंजे नबी इदरीस जो दीदार करे अचां सिज ते रहंदा हुआ
हज़रत इदरीस अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मां हितां खां त सिज जो नज़ारो कंदो रहंदो आहियां मगर अॼु मुंहिंजा मौला मथे मूंखे घुरा हिन मलाइक सां गॾु मूंखे मोकल मां मथे वञी सिज जो नज़ारो कयां त तो सिज खे कीअं ठाहियो आहे सिज जे अंदरि कहिड़ा नज़ारा आहिनि उहो मां ॾिसण थो चाहियां अल्लाह ताला जी दात इदरीस अलैहिस्सलाम जी सदा क़बूल फरमाई मलाइक खे हुकुम थियो हज़रत इदरीस खे मथे आण हज़रत इदरीस अलैहिस्सलाम मथे आयो सिज जो नज़ारो कयां सिज जा स्वाद ठाई सिज जो करीब खां नज़ारो मुशाहिदो कयाई रब करीम फरमायो इदरीस तो मुझे सिज खे ॾिठो हाणे मोटी हलियो वञ अर्ज़ की मुंहिंजा मौला अञा हिकिड़ी इल्तिजा आहे रब फरमायो कहिड़ी अर्ज़ की मुंहिंजा मौला तुंहिंजो कानून आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स खे ज़ाइक़ो चखणो आहे अब मरणो आहे या न जब मरणो आहे तो उनजे लाइ कुछ तैयारी भी हुजे कुछ तैयारी भी हुजे इहो भी अज़ीम सफ़र आहे मदीने जो साईं वेठो आहे सैयदना गौसल आज़म दस्तगीर वेठो आहे पर मुंहिंजा प्यारा कुछ त पाण बि हिम्मत कयूं कुछ हिम्मत कयूं उन सफ़र जे लाइ तैयारी कयूं दुनिया दम गुज़रिया अलाए छा हयाती करी जे को करणो थई मत थे मुमाती दुनिया दम गुज़रिया अलाए छा हयाती दुनिया दम गुज़रिया अलाए छा हयाती असांजे कलाड़ जे शाइर लहर मास्तर भी इन तरफ इशारो कयो पर मैं तो न थी मगरूर ऐ बंदा इन्ही जो बल जवानीअ ते न आहे भर वसो बिल्कुल ज़रा हिन ज़िंदगानीअ ते हली तो हो दसे हरदम अजल जो नाहे तोखे गम अजल जो नाहे तोखे गम अथई पवणो कबर सां कम अथई पवणो कबर सां कम न खिल तूं खानदानीअ ते न आहे भर वसो बिल्कुल ज़रा हिन ज़िंदगानीअ ते बे आशिक भी इशारो कयो पर मैं तो वट वने थी जोट जोड़ो वट वने पई जोट जोड़ो उठ कट तू ओड़ ओड़ वट वने थी जोट जोड़ो वट वने थी जोट जोड़ो उठ कट तू ओड़ ओड़ मुझा प्यारा दोस्तो उम्र वने पई जवानी वने पई कुछ तो तैयारी कर कुछ तो अमल था यौम ला यनफउ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम क्या मजे दिहाड़े नेक अमल कमी दई मुझा प्यारा कुछ तो नेकियूं जमा कयूं अल्लाह ताला जी जात बाबरकात जी दरबार में हजरत इदरीस अर्ज़ मुझा मौला तुझो कानून आ कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे उहो कानून अॼु पूरो कर मुंहिंजा मौला अॼु मुंहिंजो रूह कब्ज़ कयो वञे इज़राइल खे मोकल मुंहिंजो रूह कढे उन खां बाद में वरी रूह मुंहिंजे वापसि जिस्म में विझे तां त मूंखे तुंहिंजी इबादत में अञा बि ज़्यादा मज़ो ऐं लुत्फ़ अचे अल्लाह से इहा बि दुआ क़बूल फरमाई इज़राइल खे मोकिली हुन रूह कब्ज़ कयो वरी रूह कब्ज़ करे हिकु दफ़ो अल्लाह जो कानून हो उहो पूरो थियो वरी इदरीस अलैहिस्सलाम रूह खे वरी इज़राइल अलैहिस्सलाम रूह खे हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जे जिस्म में वापसि मोटायो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे हुकुम जो भला हाणे त वञ अर्ज़ कई मुंहिंजा मौला अञा बि हिकिड़ी इल्तिजा हज़रत इदरीस अलैहिस्सलाम अटकल सां जन्नत ॾे पियो वञे अटकलूं कंदो अर्ज़ कई मुंहिंजा मालिक मिठा
मुखे दोज़ख वारी बाहि ॾेखार। अल्लाह से फरमायो दोज़ख ॾिसी छा कंदे? अर्ज़ कई मुंहिंजा मौला तुंहिंजे जहन्नम खे ॾिसंद मूंखे ख़ौफ़ तारी थींदो, अञा बि ज़्यादा तुंहिंजो डपु तारी थींदो, मां अञा ज़्यादा इबादत कंदुसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दोज़ख ॾेखारियो, हाणे वञ। अर्ज़ कई मुंहिंजा मालिक मिठा अञा हिकिड़ी इल्तिजा आहे। मुंहिंजे रब करीब फरमायो इदरीस कहिड़ी? अर्ज़ कई सोना मूंखे बिहिश्त जो बि सैर करां। वक़्त ते तोखे सैर कराईंदासीं, हाणे जन्नत ॾिसी छा कंदे? अर्ज़ कई सोना जन्नत खे ॾिसंदे थी सघे थो इन उम्मीद में अञा बि तोखे मां ज़्यादा यादि कयां, अञा मूंखे ज़्यादा लुत्फ़ ऐं मज़ो ईंदो। अल्लाह से मलाइकनि खे हुकुम कयो त वञो जन्नत घुमायोसि, सैर करायोसि। जन्नत में वठी आया, अची जो हौज़ कौसर ॾिठाई, अची जो बाग़ बाग़ीचा ॾिठाई, अची जो दस्तरखान ॾिठाई, हूरूं गुलमान ॾिठाई, मज़ो अची वियो। वेही रहे मलाइकनि अर्ज़ कयो त अल्लाह जा नबी हाणे तो बेहिश्त जो सैर भी करे वरतो आ, हाणे त मोटी वञ। जे मलाइको तव्हां रब करीम जो फरमान न ॿुधो आ, अल्लाह से वाइदो कयो आहे त जेके जन्नत में दाख़िल थींदासीं वरी ॿाहिरि न कढिया वेंदा। हाणे अल्लाह जी ॻाल्हि मञाया तव्हांजी वञा, अल्लाह जो हुकुम ई आहे त जेके बि जन्नत में दाख़िल थींदा से वरी ॿाहिरि कोलींदा। मां बि थी वियो आहियां दाख़िल, हाणे ॿाहिरि निकिरण जो नालो न। मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह जा मलाइक अर्ज़ करण लॻा, ओ इदरीस अलैहिस्सलाम अल्लाह जो ही बि त कानून आहे, हे बि त अल्लाह जो क़ाइदो आहे, तेसि ताईं जन्नत में को दाख़िल न थींदो जेसि ताईं आमिना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा दाख़िल न थींदो। अॻ में अल्लाह जो महबूब जन्नत में दाख़िल थींदो, पोइ ॿिया दाख़िल थींदा। लिहाज़ा ऐ इदरीस इंतज़ार कर जेसिताईं मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो प्यारो महबूब जन्नत में न आयो आहे, तेसिताईं तोखे सब्र करणो पवंदो। पाण हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जवाब ॾिनो, हो बि अल्लाह जो रसूल आहे, रब करीम जो पैगंबर आहे। फौरन जवाब ॾिनाई, ऐं मलाइको जेकॾहिं रब जो कानून इहो आहे त महबूब खां अॻु में को जन्नत में दाख़िल न थिए त इहे हूरूं ऐं गुलमान अॻु में छो वेठा आहिनि? ये हूरूं ऐं गुलमान छो वेठा आहिनि? मलाइक जवाब था ॾियनि, इदरीस अलैहिस्सलाम ये हूरूं मुस्तफ़ा जूं गुलामणियूं आहिनि, मुस्तफ़ा जूं ख़िदमत गुज़ार आहिनि, हे गुलमान मुस्तफ़ा जा ख़ादिम आहिनि, रसूलुल्लाह जा गुलाम आहिनि, महबूब जे इंतज़ार में आहिनि। जन्नत रोज़ सजाईंदा आहिनि, सफ़ाइयूं कंदा आहिनि, जन्नत खे ख़ुशबूदार कंदा आहिनि। हे महबूब ताईं इन्हनि जी ड्यूटी आहे, अल्लाह जा महबूब दाख़िल थींदा, गुलाम ख़ादिम जी हैसियत सां इहे सभु मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कंदा। महबूब जे गुलाम यारी हैसियत सां, ख़िदमत गुज़ारी वारे हैसियत सां इहे जन्नत में रहनि पिया, इन जे करे रब रहण ॾिनो आहे। मुंहिंजा प्यारा हज़रत इदरीस अलैहिस्सलाम तो फरमाए, मलाइको जे हूरूं मुस्तफ़ा जे ख़िदमत जे हिसाब सां, गुलमान मुस्तफ़ा जे गुलामी जे हिसाब सां जन्नत में रहनि था पिया, त मां बि मुस्तफ़ा जो ख़ादिम गुलाम बणिजी जन्नत में रहां थो, पंहिंजे महबूब जो इंतज़ार थो कयां। जेकॾहिं हो गुलाम जी हैसियत सां, ख़ादिम जी हैसियत सां रही सघनि था, मां बि मुस्तफ़ा जे ख़ादिम ऐं गुलाम जी हैसियत सां रही सघां थो। गुलामीए रसूल में हमें मौत भी कबूल है, न हो जो इश्क़ मुस्तफ़ा तो जिंदगी फजूल है। और गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कुछ परवाह नहीं करते। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जे पैगंबर जवाब ॾिनो आहे, मां बि महबूब जे गुलाम जी हैसियत सां, ख़ादिम जी हैसियत सां रहणु चाहियां थो। मलाइक जॾहिं लाजवाब थी विया, अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयूं, मुंहिंजा मौला जन्नत त घुमियो पर हाणे निकिरण जो नालो कोन थो खणे, जो तो मां ॿाहिरि कोन निकिरंदुसि। असां ॾाढा सवाल जवाब कया आहिनि, लेकिन असांखे सवालनि में मारे वियो आहे। हाणे तव्हांजो जेको हुकुम हुजे। अल्लाह जी ज़ात फरमायो,
ऐ मलाइको जेकरी मुझे महबूब जे गुलाम जी हैसियत सां खादम जी हैसियत सां जन्नत में रहण चाहे तो मना न कयो भली रहे बाकी जेकरी खिदमत गुजारी जे हिसाब खां अलावा गुलाम जी हैसियत खां अलावा रहण चाहे तो पो न पर जे खादम गुलाम बनजी मुझे हबीब जो इंतजार थो करे त पो भले इदरीस जन्नत में वेठो हुजे मुस्तफा जी मोहब्बत जी जज़ा रसूलुल्लाह जे मोहब्बत जो सिलो आ मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ जे अंदर लिखे थो पियो हिकड़े हारे अल्लाह जा महबूब करीम अल्लाह सुबह सुबह जो वक्त आ पाण ॿाहिरि निकिता बीठा आहिनि साम्हूं संदन गुलाम हज़रत ज़ैद बिन हारिस अची रहियो आहे ज़ैद बिन हारिस को मोहब्बत ते ॻाल्हि यादि आई मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए महबूब ज़ैद ॾे निहारे ऐं पाण छा फरमायो गुफ्त पैगुंबर सुबे ज़ैद रा कैफ असबहत ऐ रफीके बासफा ऐ मुझा प्यारा गुलाम ज़ैद रात तुझी कीअं गुज़री जेका गुज़री वई रात इहा तो ते कीअं गुज़री गुफ्त तिश्ना बुदम मन रोज़ुहा शबन खुफ्तम सा इसको सोज़हा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कलो को डी जो को मुझो रोज़ो हो रोज़े में मुँह गुजारो उन में मुँह गुजारो ऐ मुझा महबूब जॾहिं रात आई सॼी रात निंड कान आई तुझे इश्क में तड़पंदो रहियोसि तुझी मोहब्बत में तड़पंदो रहियोसि तव्हांजी मोहब्बत मूंखे सुम्हण कोन ॾिनो सॼी रात ही मेलो लॻो पियो हो इश्क अव्हां जे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया है रातो ॾींहं रोई रोई माण्हू चवन मस्तानिया रात रही पो लाए वे लोरी दिल खसवे सोरी सोरी कियां कयामा दिल पर तोरी कियां कयामा दिल पर तोरी जियण जंजल जानिया तेरा नजर जा यार हया तो दिल में जानी भाव कया तो फट फेरा कजा तदें थिया पो हींअरे मंझ हैरानिया फट फेरा कजा तदें थिया पो हींअरे मंझ हैरानिया इश्क अव्हां जे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए तो महबूब करीम फरमायो ऐ ज़ैद सॼी रात मुझे इश्क में तो तड़पी गुजारियो आ सॼी रात रोंदे गुजारियो आ त मुझे मालिक मुझे मोहब्बत जो कदर भी कयो या न मुझे रब तोखे मुझो दान छा ॾिनो आ ताज छा ॾिनो आ ऐ ज़ैद तोखे जदा कहिड़ी रब ता फरमाई पाण तो अर्ज़ करे गुफ्त खलका जो भी न दो आसमान मन बभी नमो अर्शरा बारशिया या रसूल अल्लाह रात तुझे मोहब्बत में तड़पंदो तरयसि पर रब करीम सब दरवाजा खोले छॾिया जीअं हेठि मखलूक आसमान खे पई ॾिसंदी आहे हीअं राति सॼी राति मां ला मकान अर्श जा पे दीदार कया
मुझे मोहब्बत जे सदके रब सभई दरवाजा खोले छॾिया हा, सभई पर्दा हटाए छॾिया हा। सॼी रात मां अर्श खे अर्श वारनि खे ॾिसंदो रहियुसि। चूं ख़ल्क़ा मां पी न थो आसमां मन बबीनम अर्श राबा अर्शियां। मुझे बाबू फरमायो ज़ैद भला अल्लाह ताला बस एतिरो तोखे जज़ा ॾिनी जो सिर्फ़ पर्दा हटाए छॾियाई, मुझे मोहब्बत जे सदके तोखे अर्श अर्श वारा ॾेखारी, ॿियो कुझु न ॾिनई छा? अल्लाह जे प्यारे महबूब खे हज़रत ज़ैद थो अर्ज़ करे हश्त जन्नत हफ़्त दोज़ख पेशमल के बेहिश्ती किस्तवा जहन्नमी किस्त। ऐ मुझा महबूब तो पिछे महबूब जी मोहब्बत जे सदके 8 जन्नतूं मुझे साम्हूं हुयूं, 6-7 जहन्नम मुझे साम्हूं हुया। ॾिसां पियो त जन्नती कहिड़ा आहिनि, दोज़खी कहिड़ा आहिनि। ऐसे तो बस एतिरो या रसूल अल्लाह बगोयम सरता हशर। ऐ महबूब इजाज़त दे त मां अव्वल खां आख़िर ताईं जॾहिं खां दुनिया पैदा थी आहे वरी आख़िरी दम ताईं जन्नत जहन्नम जे मामले ताईं मुंहिंजा महबूब तव्हांखे हिकु हिकु ॻाल्हि ॿुधायां। अल्लाह राति मुंहिंजे लाइ सभई खज़ाना खोले छॾिया, सभु इल्म मुंहिंजे सीने में भरे छॾिया। तुंहिंजे इश्क जे सदके तुंहिंजी मोहब्बत जे सदके इजाज़त दे त मां इहा केसट हलायां। या रसूल अल्लाह बगोयम सरता हशर गुफ्त पैगंबर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ैद बस बस मूंखे हाणे पक थी आहे, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे त रब करीम मूंसां मोहब्बत करण वारनि जे लाइ तमामु वॾी जज़ा रखी आहे, वॾो मान शान रखियो आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्तो जिन जे सीने में इश्क मुस्तफ़ा जिन वटि ग़ुलामी मुस्तफ़ा ख़ुदा जो कसम उनजो हिते बि बेड़ो पार आहे, क़ब्र में बि बेड़ो पार आहे, हशर में बि बेड़ो पार। मुस्तफ़ा जा ग़ुलामो तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। अल्लाह खे बि पंहिंजी मख़लूक में उहे पसंदि आहिनि, चाहे जबल हुजे, चाहे वण हुजे, चाहे खजीअ जो सुकल धुड़ हुजे, चाहे मुंहिंजा दीद दोस्तो मदीने जी सरज़मीन हुजे, चाहे मके जी सरज़मीन हुजे, चाहे पत्थर हुजे, चाहे जानवर हुजे, चाहे इंसान हुजे, चाहे मलाइक हुजे, चाहे जिन हुजे, चाहे पगलवान हुजे, चाहे हूर हुजे, चाहे मुंहिंजा दीद दोस्तो कहिड़ी मख़लूकात हुजे, त रब खे उहो पसंद हूंदो आहे जंहिंजे सीने में इश्क मुस्तफ़ा आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये मेराज वारी रात 27वीं जी रात जिब्राइल जी ज़ुबानी ॿुधी हज़रत जिब्राइल थो फरमाए उहा रात मुंहिंजी ॾाढी मसरूफ़ियत वारी रात हुई, मसरूफ़ियत वारी हुई। सिर्फ़ असांजे कराची एयरपोर्ट ते सदर लहंदो आहे, असां कॾहिं कॾहिं नज़ारा ॾिसंदा आहियूं त पुलिस वारनि जी भॼ भॼा हूंदी आहे, पघर पिया वहंदा, अहिड़ो कमु हूंदो आहे त सदर मुल्क जो लहे त सॼो रोड जाम, एम्बुलेंस वारा मुंहिंजा दीद दोस्तो पोइते, कारुनि वारा पोइते, बसनि वारा पोइते, गलियूं सभु जाम। हाणे त अहिड़ो हिसाब किताब आहे जो बाक़ाइदा जॾहिं सदर ईंदो आहे, वज़ीर आज़म ईंदो आहे त कई बि गली खां गाॾी मेन रोड ते नथी चढ़ी सघे, टोटल गलियुनि में दरवाज़ा लॻाया विया आहिनि। मुंहिंजा दीद दोस्तो अहिड़ा इंतज़ामात हुननि जे लाइ, पर तूं पाण फ़ैसिलो कर जॾहिं मुंहिंजो महबूब अर्श फर्श जो घोट बणिजी निकितो हूंदो त इंतज़ामात छा थिया हूंदा। जिब्राइल खे हुकुम थियो जिब्राइल सिज खेचो पंहिंजी जाइ ते रुकिजी वञ, मुंहिंजे महबूब जो परे खां दीदार कयो। सिज खेचो त मौक़ूफ़ रहो, हवा खेचो त मौक़ूफ़ रहे, वणनि खेचो त लुॾण छॾे ॾे, जानवरनि खे निंड करा, इंसाननि खे सुम्हारे छॾ, अॼु सभिनी खेचो त आराम कयो, अव्हां जे आराम वारी रात आहे, अॼु तारनि खे चओ त चुरफुर छॾे ॾियो। ऐं जिब्राइल जेको मुंहिंजे महबूब जो रस्तो आहे शेगूल आहे, मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम जो अचण वारो रस्तो आ उन रस्ते खां मलाइकनि खे चओ अॼु सुभान अल्लाह तणंदो मां रब ख़ुशि कोन थींदुसि, अॼु सजदा कंदो मां रब राज़ी कोन थींदुसि, अॼु जो कुझु बि पढ़ो मां रब राज़ी कोन थींदुसि, अॼु मूंखे राज़ी करिणो आहे त मुंहिंजो हबीब महिमान बणिजी अर्श ते अची रहियो आहे, ला मकान ते अची रहियो आहे। जंहिं जंहिं रस्ते खां मुंहिंजे हबीब जो गुज़र थींदो ॿिन्ही पासनि खां कतारूं ॿधी मुंहिंजो हबीब अचे अदब सां सिरड़ा झुकाए मुंहिंजे महबूब खे नज़राने अक़ीदत पेश कजो सल्ले अला नबी ना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन। ऐ जिब्राइल जन्नत जी हूरन गुलमाननि खे चओ अॼु सोन जा थाल खणी हीरा जवाहर उन्हनि में भरे दरवाज़नि ते बीहो मुंहिंजे हबीब जो इस्तक़बाल कजो। अॼु टोटल नबियुनि खे चओ मस्जिद अक्सा पहुचनि, मस्जिद अक्सा जे साम्हूं मुंहिंजे महबूब जो भी इंतज़ार कनि, मुंहिंजो हबीब अचे मुंहिंजे महबूब जो इस्तक़बाल कनि, कतारूं ॿधी बीठा हुजनि मुंहिंजे हबीब ताईं बीहनि न, उथी बि मुंहिंजे हबीब जो इंतज़ार कनि। ऐ जिब्राइल अॼु कब्रिस्ताननि तां अज़ाब खणी छॾियो, जहन्नम जा टोटल दरवाज़ा बंदि करे छॾियो, जन्नत जा टोटल दरवाज़ा खोले छॾियो। अर्श फर्श वारनि खे चओ सभु अॼु मुंहिंजे महबूब जे इस्तक़बाल जे लाइ बीठी वञनि, मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॾिसनि। ऐ जिब्राइल वञ मस्जिद हराम जे दरवाज़े ते हिकिड़ो बैनर लॻा, दुनिया वारनि जो दस्तूर आहे जॾहिं उन्हनि जो बादशाह थो अचे उहे बि बैनर लॻाईंदा अहलन व सहलन मरहबा, असां फिलाने खे गंबट अचण ते भली कार था चऊं, असां फिलाने खे ख़ुशि आमदेद था चऊं, इन्हनि जो हिकिड़ो रवाज रस्म आहे। ऐ जिब्राइल उहे त दुनिया जा बैनर हणंदा, दुनिया जा कलम इस्तेमाल कंदा, जन्नत मंझां नूर जो कपिड़ो खणी उन जा बैनर ठा, नूर जो कलम खणी नूर जी मस सां बैनरनि ते लिख मुंहिंजा मौला छा लिखां। ऐ जिब्राइल मुंहिंजे हबीब करीम जो मेराज आहे, मस्जिद हराम जे दरवाज़े ते बैनर लॻा, उन ते लिख सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। मस्जिद हराम जे दरवाजे ते इहो बैनर लॻा, वादी मक्का में जिते हजार मलाइक मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कंदा, जितां मुंहिंजो महबूब सवारी ते चढ़ंदो उते बैनर लॻा, मुंहिंजे महबूब करीम जे इस्तक़बाल जे लाइ लिख वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मस्जिद अक्सा में सब नबी मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कंदा, उते बैनर लॻा, उन ते नूर जे कलम सां नूर जी मस मां लिख छा लिखां मुंहिंजा मौला, लिख यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। मस्जिद अक्सा खां मुंहिंजो महबूब आसमान ॾे ईंदो, मस्जिद अक्सा जी छत जे मथे मुक़ाबिल मथे आसमान जो दरवाज़ो आहे, उन दरवाज़े ते बैनर लॻा, मुंहिंजो हबीब जीअं अचे पंहिंजा शान पढ़ंदो अचे, पंहिंजूं डिग्रियूं मुतालो कंदो अचे, पंहिंजा इस्तक़बालिया बैनर पढ़ंदो अचे, उन बैनर ते लिख कद जाअकुम मिनल्लाहि नूर नूर व किताबुम मुबीन। बे आसमान जे दरवाजे ते बैनर लॻा, उन ते लिख या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। आसमान
जे दरवाजे ते बैनर लगा उन ते लिख या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। चौथे आसमान के दरवाजे ते बैनर लगा उन ते लिख लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। पंजे आसमान के दरवाजे ते बैनर लगा उन ते लिखो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। ऐ जिब्राईल छह आसमान के दरवाजे ते बैनर लगा उन ते लिखो या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर। सते आसमान के दरवाजे ते बैनर लगा उन ते मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान लिख ऐ मुझा महबूब इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों अड़े नमूने से जन्नत के दरवाजे ते बैनर लगा उते मुझे महबूब जा इस्तकबालिया जुमला लिख जो मुझा प्यारा जिब्राईल अड़े नमूने से सिदरतुल मुंतहा ऐ सबनी में पड़ो घुमा। अज को भी इबादत में मसरूफ न रहे, अज को भी तस्बीह न